बस इहो बस रखड़ी तो का कोन हुई बस हलण में फर्क थियो कुछ हलण में ॻाल्हाइण में कुछ फर्क थियो पोइ आस्ते आस्ते करे सुल्तानाबाद जे ॻोठ बिरोहियाबाद जे रिवासी रमज़ान बिरोही जे 3 पुटनि ऐं 1 न्याणी खे परसरार बीमारी सबबि गुरबत सबबि बेयारो मददगार ऐं बेहाल बणियल, जंहिंजी ख़बर सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे पार्लियामेंट्री अॻवान ऐं सिंध जे जनरल सेक्रेटरी जनाब आदिल हलीम शेख साहब नोटिस वठंदे टंडोअलायार जे ज़िले सदर जनाब एडवोकेट अली पल साहब खे मुकम्मल तफ़सील जल्द ॾियण जो चयो। उन खां पोइ एडवोकेट अली पल साहब जी तश्कील ॾिनल 4 रुकनी कमेटी हारिक फिदा हुसैन चौहान, शहद शाहनवाज लिगारी, अला बचायो कालरो ऐं इमामुद्दीन अब्बासी अॼु बिरोहियाबाद में रमज़ान बिरोही जे घर पहुची मुकम्मल तफ़सील वरिता ऐं उन्हनि ॿुधायो त हलीम आदिल शेख साहब मुकम्मल तौर यकीन दहानी कराई आहे। इलाज लाइ वधि में वधि ताउन ऐं कोशिश कंदो। वाज़े रहे त रमज़ान जी घरवारी पहिरें बि फ़ौत थी चुकी आहे, जॾहिं त पुट रफ़ीक 27 सालनि जो ॼमार में 3 साल पहिरें इन बीमारी में फ़ौत थी चुको आहे। मोहम्मद हनीफ़ 25 सालनि जो गुज़िरियल 3 सालनि खां 24 सालनि जी रुखसाना, 21 सालनि जो राशिद अली बिस्तरे ते बहाल आहे। बाग़ी सागर पवार, सोच टीवी, सुल्तानाबाद।